सेप्को खैरपुरनाथन शाह जी लापरवाही। तूफ़ान दौरान किरियल बिजली जे पोलनि जी मरमत न थी। सवें ॻोठनि जी बिजली गुज़िरियल 8 ॾींहनि खां बंदि। बिजली बंदि हुजण सबबि रहवासी पीअण जे पाणी खां महरूम। हफ़्तो अॻु तूफ़ान दौरान खैरपुरनाथन शाह ऐं भरपासे जे सवें ॻोठनि ॾांहुं वेंदड़ बिजली जा किरियल पोल अञा ताईं सिधा नाहिनि कया विया, जंहिंजे करे खैरपुरनाथन शाह समेत सवें ॻोठनि जी बिजली गुज़िरियल हिकु हफ़्ते खां बंदि आहे। इन सिलसिले में शहरिन काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम सां ॻाल्हाईंदे चयो त सेप्को अमले जे लापरवाही सबबि खैरपुरनाथन शाह तालुके ऐं उन जे भरपासे वारनि केतिरनि ई ॻोठनि ॻोठ माडू, ॻोठ नौरंग चांडियो, ॻोठ मियां नसीर मोहम्मद समेत ॿिनि सवें ॻोठनि में वाटर सप्लाई स्कीमूं बंदि थी वयूं, जंहिंजे करे ॼाणायल ॻोठनि में पीअण जे पाणी जो बहिरान पैदा थी वियो। जन त बिजली बंदि हुजण सबबि खैरपुरनाथन शाह ऐं ॿिनि इलाइक़नि में ज़िंदगी जो कारो वहिंवार पिणु सख़्तु मुतासिर थी रहियो आहे। जन त तालुके हेडक्वार्टर वारे शहर में बिजली न हुजण सबबि समूरो कारो वहिंवार ठप थी वियो आहे। हुननि सेप्को चीफ समेत ॿिनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त केन शाह जी बिजली बहाल करे शहरनि खे पीअण जो पाणी फराहम कयो वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। मुख़्तियार चांडियो, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, खैरपुरनाथन शाह।